हाय हाय ऋण में बीबी बानू सिरते खाक वसाए थी। हाय हाय ऋण में बीबी बानू सिरते खाक वसाए थी। शाह हुसैन जे लाशत वेठी नेड़ों नीर वहाए थी। आहूं दाहूं अर्श रसाण्यो हिन पर हाल सुनाए थी। ज़हरा बीबीअ जी नुंह प्यारी साईंअ से लाए थी। काथे आहीं मुर्तज़ा अली शेर अमीर कुड़मुसबई कतेलाम थियो। ऋण मारियो शबीर। हाय हाय आऊं शहज़ादी बीबी नूह आया पैगंबर जी। हुई ससु मुंहिंजी फातिमा ज़हरा सहुर में सिफ़दर शेर अली। हो में इमाम हुसैन हिमायत जंहिंजे दामन हुयसि लगी। सो अॼु शेर शहादत रसियो मूं बि बाहर कान रही। वारसरीअ पर देह में है कीअं कंदिया। सैयद तुंहिंजे क़बर जी मुजावर थींदिया। रोई रोई ऋण जी वारी कहबल जहिड़ी जोड़ींदिया। लदत तुंहिंजे लोढ़ संवारे रोज़ो आली रास कंदिया। तुंहिंजे बीबी सकीना जे हथ चौरी ॾेई हीअं चवंदिया। चौरी ढार कबर ते अम्मा आऊं तो तूं सदको थींदिया। पंहिंजे पीउ ते ऐं अम्मा वेही चौरी वेह मुजावर थी विहऊं।
दरबार मीर मकाम ॾिसी जग तुंहिंजो आलम ईंदो ज़ियारत सब कुछ मिज़ारी मुक़द्दस चवंदो है बाबेला आए पैगंबर जा पुट प्यारा मीर मदीनू माग संध्या कज़ा कर बल में आणे कतुल करे ऋण कबर कया मदीने में मुस्तफा जी मुजावर जानी पुछंदा मुंहिंजी हकीकत चवंदा माई बीबी मुजावर तो सिर आयो कहिड़ो वाही थी रोई भाई विञाई हाल हवा चवंदसि सुन ऐं सादिक मोमिन मुंहिंजी मुसीबत आहे मुरसल जाम जी कसरा जी पोथी हुयस इमाम हुसैन जी सुहागण बीबी सोही मुंहिंजो सैयद सरवर हिन ऋण में हिते मारियो ऊफ़िन उन जो ते इमामत हिन हंधि गारत कारियो कबर मुजावर उन जी पंहिंजो वतन विसारियो मौत दिहाड़ा काटण लए ते वेही वक़्त गुज़ारियो जा वारिस मार जन ऐं जिन जा लुट जनरा तिन खे सुञाई सफ़री वसंदा कहिड़ा का हाय हाय
अफसर इज़त जंहिंजो मन सब हो आली सो सरवर अॼु ख़ाक में लेटियो मसनद तक करे खाली अॼु बानूअ जी बेजान आहे है अहिड़ी बेहाली मुंहिंजा वारस तो विए साड़ियम सब तुंहिंजो साड़े थो सदा बानूअ खे बेरा हाय मुंहिंजो असगर जानी छहन महीननि जो मारियो फिनकारी कान चलाए हल कम उन जे रत हारियो पंहिंजो लाल ॾिसी ऋण लुछंदो मूं त घणो ई बाकारियो आख़िर पंहिंजे बाबे से वियो मुंडे की न वरी वारियो असगर नाम अल्लाह जे मूं घर मोटिया तोखे सारियो थी मरे है तुंहिंजी मुंहिंजा असगर आओ वरी तूं मुंहिंजा जानी मोटिया प्यारा बचड़ा परियो बुढ़ो थी शाल न लॻंदे को सोवा आसूं हारे अंगण बुहारे तोखे सारे तुंहिंजी पींघो खाली ऐं हंज सखणी सुन जीअण जो कहिड़ो सा कंहिंजो पींघो लोॾियां ॾेई ओराणो असगर मार में ओचितो ॿुधो समाणो असगर तुंहिंजूं आसूं मैदूं आयल खे आहीन अञा जिन खे तुंहिंजूं सुखाऊं मञियुम से सभु थियूं साहीन अञा
मायूं तुंहिंजा साथ तूं साबाही ने अञा पीर फ़कीर पटायूं पुनियूं तोखे साराई ने अञा हंज में ॾेई गड़ियूं मुंह से मुहलाई पलकें धारे पेरड़ा अखियुनि में माई असगर तुंहिंजे पेर खणण जूं बुरड़ियूं जोड़े भाई जा सरतियूं साहेड़ियूं सब मेरे काज मन मजलिस दीजा जॾहिं तूं जानी मतब विहंदे हमद पढ़ी सरही थी जा फातिहा बा इखलास पढ़ाए नज़र नबीअ जो जोड़ी जा पैगंबर ते पढ़ दियां हसन रोज़े शेर खुदा ते चाड़ियां फूलन जी दोस्ता सो तूं नंढड़ो नाहक मारे है मोहे जान देड़ा है नंढड़ा नाहक मारे है मोहे जाने था जे रोज घर जले थो जानी वायत मन था नेरन ना वानुआ तो ले हशर मचायो मलकन अर्श बुद्धि बाका असगर अम्मा खे लगी कुख में कतारी शालम वढजे कए वणूं तो जे दी कारी आह अली अकबर भी मुंहिंजो नैया जवानी ब्यो आहे अरिड़नि वरहनि जो सभु पोरियो मुंहिंजो ज़ाय थियो आहे तेगिस तमखूं पुरज़ा थी हिन पट में पियो आहे
जी ॾाढी फातिमा ज़हरा ख़ुल्द में मातम क्यों आहे मलकनि मिड़ी माताम क्यों रसूल जा हिन में बागो बहार हाय हाय कासिम माउ पिते थी है कासिम है घोट करे थे पुफिन चो मोटी आओ अकल अणमो बेवारिस जा वारिस बचड़ा आओ अमा जा आधर ओ शालम मुंहिंजा लाल लगे जानी घोट जवानी चो हाय हाय तोखे कासिमा दुखन से पालियो तुझे आसरे रना पर जालियो ज़ैनुल आबिद थे कई ज़ारी हुसैना नबीअ जा हो तलिया जा मुंहिंजा बाबा शाह हुसैन रोज़ क़यामत शाफ़ीए उम्मत यब्न रसूलिल्लाह हुसैन पर ॾे हिन जा पुष्ट पनाह हर वेले हमराह हुसैन बाबा तुंहिंजो आबिदी शाम हलियो आहे उन जो काफ़िलो कैद कयो आहे बाबा तुंहिंजो आबिद तो ले पंहिंजो सिर सदको ॾींदो सिरतूं सदको थींदो तो वेठे ऋण देवींदो नात अबा तो बैद न जाना मुंहिंजो मुक़दर छा थींदो या को ऋण में मारे वींदो या को कैद करे
आहे कंदा दीनी दतू बाबा तोखे मारे ज़ालिम आह असांखे कैद कंदा वॾे तना बूढ़ा हे तबू भायूं ॾेई घर साड़ींदा ॾहीं मुहर्रम ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजी कुर्बानी ॾेई दीन ख़ुदा खे बचायो पर हिन जेको इमाम हुसैन जे कुर्बानीअ खे बचाइण वारी आहे सा सानी ज़हरा बीबी उमुल मसाहिब आहे ऐं ॿियो सैयद सज्जाद हिकिड़ी करबला ख़तम थी वई वरी शाम ग़रीबा खां पोइ ॿी करबला शुरू थी वई अगरचे हिननि मसाइबनि ते तव्हां नज़र विझंदव त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो शहादत जेका आहे सा ॾाढी सवली आहे ख़ुदा जो कसम जेका मक़तल में हुसैन जी गुरबत लिखियलु आहे सा ॾाढी ॾुखी गुरबत लिखियलु आहे एसी ताणी जो जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम सरज़मीन करबला ते वार थियो त सभ खां पहिरीं इमाम हुसैन अलैहिस्सलाम गाज़ीअ खे चयो त अब्बास आस पास पुछा कर त हिन ज़मीन जे इर्द गिर्द को कबीलो रहे थो इहा ज़मीन आहे कंहिंजी पुछा कई वई त हिन ज़मीन जे इर्द गिर्द हिकु बनू असद कबीलो आहे असदी ख़ानदान जा माण्हू आहिनि जेके रहनि था इहा ज़मीन उन्हनि जी आहे गाज़ीअ खे मौला चयो त वञ इन्हनि सभिनी खे सॾिया इन्हनि जे मर्दनि खे बि नियापो ॾे मस्तूरात खे बि ॿुधाए जेके ॿार आहिनि उन्हनि खे बि मूं ॾांहुं सॾिया मौला हुसैन उहा सरज़मीन तारीख़ में मिले थो त 60,000 दरहमनि में ख़रीद कई अक्सर दीनार पढ़ियो वेंदो आहे पर किताबनि में दरहमनि जो नालो आहे त 60,000 दरहम में इमाम हुसैन अलैहिस्सलाम हीअ सरज़मीन जेका आहे सा ख़रीद कई जेका 4.5 मुरबा मील ते जेका आहे सा पखड़ियल आहे 4.5 मुरबा मील हीअं 4 हीअं चौतरफ़ एॾी वॾी एराज़ी इमाम हुसैन अलैहिस्सलाम उहा ख़रीद कई बनू असद कबीले जा जेके माण्हू आया उन्हनि खे बि मौला इमाम हुसैन चयो त इहा ज़मीन मूं तव्हां खां ख़रीद कई मूं तव्हांखे हिन जो जेको हदियो आहे उहो बि ॾिनो हाणे हीअ ज़मीन आउं तव्हांखे तुफ़े तौर पेश करियां थो हीअ ज़मीन हाणे तव्हांजे बिल आहे फ़क़ति हिकु इहो कमु कजाओ त असीं क़त्ल थी वेंदासीं शहीद थी वेंदासीं असांजा लाशा ते ख़ाक कजाओ ऐं ॿियो त जेके मुंहिंजा ज़ाइरीन अचनि उन्हनि खे असांजे तुर्बतुनि जा निशान ॿुधाइजाओ ताकी उन्हनि खे ख़बर पए त हीअ तुर्बत कंहिंजी आहे जॾहिं बनू असद कबीले जा मर्द विया त गाज़ीअ खे इमाम चयो त हिननि जे मस्तूरात खे घुराए मौला हुसैन परदे जो इंतज़ाम कयो आया के किथे हुजत ख़ुदा आहे ही असांखे दर्स आहे हिकिड़ो त औरत जो केॾो वॾो परदो आहे मौला उन्हनि खे मुखातिब थी चयो त ॾिसो मूं तव्हांजे मर्दनि खे इहा वसियत कई आहे त असांजा लाशा ते ख़ाक जाओ पर जे उहे लाशा यज़ीद जे लश्कर जे सिपाहियुनि खां न करे सघनि त तव्हांखे आउं वसियत करां थो तव्हांजे ईंदियूं जो त उन्हनि चयो त हा का असीं नहर फुरात तां पाणी भरण ईंदा आहियूं मौला उन्हनि खे चयो त अगरि पाणी भरण अचो था त कंहिं न कंहिं बहाने सां अगरि तव्हां असांजे लाशनि ते मिटी विझंदव त लाशा ते ख़ाक थी वेंदा जॾहिं उहे मस्तूरात बि वयूं उन्हनि खां पोइ मौला हुसैन गाज़ीअ खे चयो जेके नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि खे मूं ॾांहुं वठी आ उहे ॿार मौला ॾे आया मौला ॿारनि सां
जेके आहिनि से मोहबत भरियूं ॻाल्हियूं कयूं, उन्हनि ते शफ़क़त जा हथ पहिरीं चई ॿारो तव्हां हिते ईंदा त हूंदा हो। चई हा का असीं ईंदा आहियूं, असीं हिते ज़मीन करबला ते हिन ज़मीन ते अची रांदि कंदा आहियूं, हिक तरफ़ जी मिटी ॿिए तरफ़ जी मिटी टे तरफ़। मौला उन्हनि खे चयो त तईं अचो, मूं तव्हांजे मर्दनि खे वसियत कई आहे, औरतुनि खे चयो आहे भला जे उहे कंहिं डप खां न अचनि त तईं रांदि जे बहाने अची रुगी न मुठ मुठ मिटीअ जी उतां खणी असांजे लाशनि ते विझंदा हो त असांजा लाशा तए ख़ाक थी वेंदा। जॾहिं वक़्तु गुज़रंदो रहियो, शहादतूं थी चुकियूं, जॾहिं 12 जी राति थी त बनु असद कबीले जो हिकु शख़्स चवे थो त आउं कबीले खां निकितुसि, अची करबला जे मैदान में ॾिठुमि, झाड़ियुनि में लिकियो वेठो ॾिठुमि त चयो तरफ़ लाश आहिनि, पर मूं अचानक हिकिड़ी वॾी गजगोड़ जो आवाज़ ॿुधो। ई साहिब मक़तल मुकरम इहा रिवायत लिखी आहे। चई मूं ॾिठो त हिकिड़ो शींहुं आहे जेको लाशनि जे चो गिर्द फिरी रहियो आहे, पर शींहुं बि वॾो हैबतनाक शींहुं आहे। चई आउं डप खां न पियो वञा त हीउ जो हेॾो जानवर आहे, ज़ाहिरी आहे जा लाशनि खे नुक़सानु पहुचाए या मूंखे मारे। चई आउं झाड़ियुनि में लिकी बीह रहियसि, ॾिठुमि हो त शींहुं लाशनि जे गिर्द तवाफ़ पियो करे, कंहिंखे बि लाशनि जे क़रीब अचणु न पियो ॾे। ऐं सम्झी वियसि त हीउ शींहुं ख़ुदा जे हुकुम सां आयो आहे जेको हिननि लाशनि जी हिफ़ाज़त करे रहियो आहे। हू चए थो आउं पंहिंजे कबीले में आयुसि, मूं पंहिंजे कबीले वारनि खे जेको आहे सो गैरत ॾियारी, मलामत कई त कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ करियो। रसूल जो नवासो नहरे फुरात ते कुसी वियो त मां कंहिं हुनजी मदद न कई, पर जेका हुन वसियत तव्हांखे कई त तव्हां असांजा लाशा मदफन कजा, उहे लाशा ईअं ततल रेत ते पिया आहिनि, हलो हिननि लाशनि खे हली दफ़न करियो। साहिब किताब लिखे थो पर हू डप खां चुरिया कोन थिए, अचानक औरतुनि खे अहिड़ी गैरत आई जो औरतुनि पंहिंजूं चादरूं लाहे हुननि खे ॾेई छॾियूं। चऊं तव्हां तई ॼाणो, तव्हांजो कमु ॼाणे, असीं वञूं थी उहे लाशा मदफन करणु। एसी ताणी जो उन्हनि खे बि गैरत थी, आख़िरकार उन्हनि इहो पाण में तय कयो त हलूं था, हली लाशा था मदफन करियूं, पोइ हाणे जीअं थींदो तीअं ॾिठो वेंदो। ही मक़तल में आया, अची जो मक़तल में ॾिठनि त बिना सिरनि जे लाशा आहिनि, धड़नि जेके ज़मीन ते पिया आहिनि, सिर हलिया विया शाम ऐं कूफे ॾे। ही कीअं मदफन लाशा कनि, पाण में इहे ई पिया सलाह कनि त असांखे त का ख़बर कान्हे त कहिड़ो लाशो कंहिंजो आहे, कंहिंखे किथे मदफन कजे। हू शख़्स चवे थो असां अचानक निगाह कई त हिकु घोड़े सुवार नकाबपोश आयो। असां इहो दिलि में ख़्यालु कयो त ही शायदि यज़ीदी सिपाही, यज़ीदी लश्कर जो सिपाही आहे, मतां असां ते कुझु चई विझे ऐं असां ते नुक़सानु थिए। अञा वञण ई ते कयूं त ॿिए शख़्स उन्हनि खे चयो त अगरि आया जी आहियूं त हाणे हलूं छो, भले इहो शख़्स अचे जेकी थींदो इन शइ खे मुंहुं ॾींदासीं। ही जीअं जो घोड़े सवार सैयद साजिदीन किताब लिखनि था, एजाज़ इमामत सां आयो, अची हिननि जे क़रीब बीठो, हिननि खे चई तव्हां केरु आहियो? चईंसीं बनु असद कबीले जा आहियूं। हिते छो आया आहियो? चई जंहिं वक़्तु हिन ज़मीन ते आयो हिन जी इहा वसियत हुई त मुंहिंजा लाशा मदफन कजाओ, असां ॿियो त कुझु न करे सघिया आहियूं, इहो ख़्यालु कयो अथऊं त लाशा तए ख़ाक करियूं। मौलाननि खे चयो पोइ तव्हां कंहिंजे इंतज़ार में अची मौला दफ़नायूं त कीअं दफ़नायूं, इहा असांखे ख़बर कान थी पए त हीउ बिना धड़ जे लाशो कंहिंजो आहे, असीं कंहिंखे किथे दफ़नायूं। मौला ज़ैनुल आबिदीन उन्हनि खे चयो त अच्छा मूंखे ख़बर आहे अगरि तव्हांजे मुंहिंजी मदद करियो त हीउ लाशा तए ख़ाक थी वेंदा, ऐं मूंखे ख़बर आहे त कहिड़ो लाशो किथे मदफन थींदो। मौला सैयद साजिदीन जेके बि लाशा हुआ पंहिंजे इमामत सां उहे लाशा तए ख़ाक कया। कुझु गंजे शहीदा में हज़रत होर खे शहीद कई, सभिनी खे शहीद जेके आहिनि से उन्हनि खे तए ख़ाक कई। जेके बि करबला जा शहीद हुआ उन्हनि मां हिकु शख़्स मौला खे चयो त मौला
हाणे त ही सभु लाशा जेके आहिनि से तए ख़ाक थी चुका आहिनि। मौला उन्हनि खे चयो त न, अञा 2 लाशा आहिनि जेके मूंखे तए ख़ाक करणा आहिनि। चई मौला उहे कहिड़ा? जीअं जो पहिरीं पहिरीं उन खां पोइ मौला हुसैन जे लाश ते आयो। तारीख़ में मिले थो सॼो लाशो पामाल हो। मौला हिकिड़ी नुक कई, उन ते उहो लाशो रखियईं। उन खां पोइ साहिब किताब लिखे थो त अञा सैयद साजिदीन थोरी मिटी परे कई त एजाज़ सां तुरबत ज़ाहिर थी वई। मौला ओ लाशो खणी तए ख़ाक कयो। बनु असद कबीले जो हिकु शख़्स हो जेको ॾिसंदो रहियो। उन मौला खे चयो त मौला हेतिरा लाशा आहिनि, तव्हां असां ते एॾी मदद ई कोन पिया करियूं, तव्हां ही ज़मीन में लाहियो कीअं पिया? मौला उन्हनि खे चयो त तव्हीं नथा ॾिसी सघो, मूंसां अहिड़ियूं हस्तियूं आहिनि जेके ही लाशा मदफन कराइण में गॾु आहिनि। जॾहिं सैयद मौला हुसैन जो लाशो बि तए ख़ाक थियो त उन खां पोइ मौला सैयद साजिदीन उन्हनि खे चयो त अञा हिकु लाशो आहे जेको नहर फुरात ते आहे, मूंसां गॾिजी हलो ऐं ओ लाशो मदफन करायो। मौला सैयद सज्जाद उन्हनि सां गॾिजी गाज़ीअ जो लाशो तए ख़ाक कयो। जॾहिं मौला उन्हनि खां इजाज़त वठी वियो पे त उन्हनि मां कंहिं शख़्स मौला खे चयो त ऐं नकाबपोश, तव्हां ॿुधायो त सही त आयो केरु, किथां खां आयो आहे? त मौला उन्हनि खे चयो त आऊं मौला हुसैन जो फर्ज़ंद अली इब्नुल हुसैन आहियां, जेको हिन वक़्तु ज़मीन ते अलाह जे तरफ़ खां हुजत आहियां। ऐं मौजज़े सां कूफे जे ज़िंदान मां हिते आयो आहियां पंहिंजे बाबे ऐं शुहदा जा लाशा मदफन करण। हू चवनि था उन्हनि नज़रुनि में ओ नकाबपोश जेको आहे सो असांजे नज़रुनि खां ग़ाइब थी वियो। ऐं ही काफ़िलो कूफे तव्हां मुतालियो कंदा त 11 जे ॾींहुं उलमा लिखनि था त सुबुह जो सवेर हिननि बीबियुनि खे सड़ियलनि खीमनि तां उथियारियो वियो हो। कीअं बीबियुनि जा हथ ॿधा किताबनि में के अल्फाज़ कोन था मिलनि ऐं न इहे पाइण जहिड़ा आहिनि। त हीर जूं पलियल बीबियूं बीबियुनि खे उन ख़ाक तां उथारियो वियो ऐं ज़ुहर ताईं इहो काफ़िलो करबला में हो। जॾहिं मौला सैयद सज्जाद मौला जाफ़र सादिक खां पुछियो वियो त मौला काफ़िलो फज्र जो सुबुह जो सवेर बीबियुनि खे उथारियो वियो, हलियो ज़ुहर निमाज़ खां पोइ एतिरो वक़्तु करबला में, त मौला उन्हनि खे चयो त मुंहिंजी पुफी असांजी जद सैयदा अकेली हुई खाए। अहिड़ियूं बि मस्तूरात करबला में हुयूं जिन मां किन जा वर मारिया विया हुआ, के अहिड़ियूं हुयूं जिन जा पुट मारिया विया हुआ, के अहिड़ियूं हुयूं जिन जा वर बि मारिया विया हुआ त पुट बि मारिया विया हुआ। बीबियुनि खे जेॾी महिल उथारियो वियो त का बीबी कंहिंजे लाश ते वञे, का बीबी कंहिंजे लाश ते वञे। इहा उम्मुल मसाइब हुई जेका बीबियुनि खे तसलियूं ॾेई दिलासा ॾेई गॾु करे विहारियो थिए। उन खां पोइ जॾहिं ज़ुहरैन जो ही काफ़िलो 11 जे ॾींहुं करबला मां निकितो, रिवायतूं लिखनि थियूं त इशा जे वक़्तु कूफे मस्जिद हन्नाना ताईं रसी चुको हो। एॾो त उठनि खे तेज़ हलायो वियो जो जेॾी महिल काफ़िलो कूफे रसियो, ज़ैद इब्न अरकम साहबी रसूल ख़ुदा आहे जंहिं सैयद सज्जाद खे जीअं ॾिठो त खुड़िन खां हुनजे खून रवा हो। चई मौला छा आलम आहे, तुंहिंजे खुड़िन ताईं खून रवा आहे। चई नाने जा साहबी जंहिं उठ ते मूंखे विहारियो वियो, उन उठ जी पुठी खौरी हुई, मुंहिंजी चमड़ी नाज़ुक हुई। अहिड़ो त उठनि खे तेज़ हलायो वियो जो मुंहिंजी चमड़ी सॼी रहंडिजी वई आहे।
तव्हां सोचो त सही हो त 22 सालनि जो जवान, पर हुसैन जे 4 साल जकीना जो छा हाल थियो हूंदो, जेका तन्हा हिक उठ ते सुवार हुई ऐं इन आलम में कूफे ताईं रसी। सलवात बर मोहम्मद व आल मोहम्मद। वाले मोहम्मद। बाबा तोखे मारे ज़ालिम असांखे कैद कंदा, वाढे त नाबू डाहे तंबू बायूं ॾेई घर साड़ींदा, दौलत माल से बाबू लुटाए, मुर्जियूं मफ़िर शफारींदा, दौलत माल से बाबू लुटाए, मुर्जियूं मफ़िर शफारींदा, ही राजा वार पट पटी हर पट में लत लतारींदा, आए फर्जंद रसूल जा, तूं आलम जो ऊफी काफ़र अॼु कंदा, बाबा तोखे मारे ज़ालिम सिर नेज़े ते चाढ़ींदा, बाबा तुंहिंजा बेकस तोले है ऋण में रत रुअंदा, हर हरम क्यो पार मदीने नान नबीअ खे हीअं चवंदा, आओ रसुनाना वार वेलो आयूं यतीम हुसैन सदा, मुरसल नाना मार करे, आयूं तुंहिंजी पर तो रखना मुँह सजो, सदको दौलत शाहत चो ऐ मुंहिंजा जानी, ज़ैनुल आबिद छॾदारी, मुंहिंजो वञण अॼु दस्त बला में आहे आबिद लाचारी, बेकस तुंहिंजे बीमारीअ जो दिल ते दागो हथ में कारी, हा ए यतीम सकी
सकीना सिकंदी जा हुई बेजी दियो प्यारी ॾाढो अमर अल्लाह जो कहजी चले की फिर या आल रसूल कूफी बेदी ज़ैनुल आबिद कादिर तोखे अलबत से हत बख्शी दो शालस गोई सही सलामत बारे वतन रसाई दो मुझा मुसाफिर पार मदीने तो के नानु नबीनी दो मुझो हिन पर दे हमें प्यारा मागु मकाम हिते थी दो मुझा मुरसल जाम के सारे तेज सलाम परदे ही परे ता मीर मदीने जा हिन पर आबिद खे समझाए शाह शहीद तैयारी कई घोड़ो खास घुराए दरते सरवर अज़्म सवारी कई दामन दस्त वठी उत सब कहे रोई रोई गारी कई आखर शेर शहादत रसियो आलम ऊंदकारी कई साबित अली सिद्दे जो सैयद ते महशर में तुझी कंदो